शाह साहब बंभोर मां थी गघर उकुरे थो। हू मलीर खां थींदो गॾाब वटि नाराथर टकर ते पहुतो जिते मतारनि जूं क़बरूं आहिनि। मतारनि जे क़बरुनि खां कोह खन परे मोखी जी क़बर आहे। मोखी मंद ठाहींदी हुई। मतारा सिर जो सांगो लाहे मोखी जे हथनि जो मंथ शराब पीअंदा हुआ। पोइ जॾहिं उन्हनि खे हिकु ॾींहुं इहा ख़बर मिली त मोखी असांखे शराब जी लालच में ज़हर पियारे छॾियो, उन्हनि शराब में कारो नांग मुअल हो, त हू मोखी जे दर ते इन दगाबाज़ी जे अहसास जे ज़हर हथां मरी पिया। शाह साहब मोखी जे उन हंध ते वियो। मोखी जे मटनि ऐं मतारनि जे इन दास्तान जा यादगार बैत सुर यमन कल्याण में चया आहिनि। मोह विझी मटनि में मोखी उभी रोए, मतारा मरी विया अंगण अचे न कोई, मतारा मोए पोइ मिठा मर्ट मिटी थिया। हाणे मोखीअ लाइ इहो मशहूरु हूंदो त उहा नातर जी धीउ हुई। नातर माना मूमल जी बानी हुई। उन जी जेको जॾहिं मूमल जी माड़ी मूमल वारो किसो ख़तमु थियो त पोइ उन्हनि हिकिड़ो मैखानो अची ठाहियो हो पाण वटि। उहो पंहिंजे इन ई इलाइक़े में थिए थो जेको दाबेची खां मथे ऐं वरी गॾाप ऐं मलीर साइड जेका आहे, इन जे ओरियां हिकिड़ो इलाइक़ो आहे पाकलैंड सीमेंट फैक्ट्री खां परियां। उते मोखी ऐं मतारनि जूं क़बरूं बि उते आहिनि। हाणे इहो किसो बि लतीफ़ साईं खयो आहे जंहिं ते इब्राहिम मुंशी बि शाइरी कई आहे। पोइ उन में मोखी जेका आहे असां शराब जो दुकानु हलाईंदी हुई, ख़ूबसूरत बि हुई। मतारा उन वक़्त जी अलामत आहिनि हिकिड़ी सिंध जी, जेके उहे माण्हू उन्हनि खे मतारा चयो वेंदो हो जेके के वॾी तहरीक में सम्झो त रुधल हुजनि या इहे इनकलाबी किरदार हुजनि। पोइ थक भञण लाइ मोखीअ जे ईंदा हुआ दुकान ते, जिते पंहिंजो मह बि पीअंदा हुआ ऐं उते जेको सो कुझु आराम बि कंदा हुआ। पोइ त उन ते लतीफ़ साईं जी ख़ूबसूरत शाइरी आहे ॾाढी। त उन्हनि मतारनि जेको हिकिड़े दफ़ा को उन मां मह जो जेको मट हो उन मां नांग सुरी निकिरी वियो, मतारा पहुची विया। हाणे जॾहिं मह तयारु थिए त उनखे वक़्तु लॻे। पोइ मोखी चयो त भला हाणे इहो ई त प्यारे छॾियानि। त पोइ उहो जो प्यारी त उन में के अहिड़ा नशा हुआ जो जॾहिं ॿिए साल मतारा साल खां पोइ ईंदा हुआ। ॿिए साल जॾहिं मतारा आया त उहो उनखे मोखीअ खे चयूंसि, मोखी उन्हनि खे मह त प्यारी ई पर परोको प्यार, उन जा नशा ई ॿिया हुआ। हिते मोखी जो हाणे ॻाल्हि करणु खपे। पोइ उन ॿुधायुनि त भई इहो सची ॻाल्हि आहे त उन मां नांग निकिरी वियो। मूं तव्हांखे कोन ॿुधायो, तव्हां अलाए छा सम्झो। त पोइ उहे मतारा उन में ई मोखीअ जी जेका ॻाल्हि हुई, अदा हुई, जंहिंमें उन्हनि सम्झो त हिन असांखे सां दगा कई। जीअं त सरे की न कयो पर वेण मोखी जे मारिया। मोखी तूं पई मर, मतारा मरी विया, मोखी तूं पई मर, संदो ॾोख ॾमर कोन सहंदो उन रे। मतारा जेके 7 आशिक़ हुआ उहे उनजे मट जो पाणी पी सप जो सुरी सप पियो। इहो शाह जो बैत आहे त इहो मट जेको हुई खीर पियारींदी हुई, माना भागी औरत हुई। खीर माण्हुनि खे पियारींदी हुई। उतां काफ़िला हूंदा हुआ, जत लॻींदा हुआ, पोइ हुनखे पाणी पीअंदा हुआ। त मतारा जो मोखी जेका सा हिकिड़ी हसीन औरत हुई। सम्झो, पोइ मतारा हिकिड़ा आया हुआ, मतारा हुआ, उनजो खीर अची पीतऊं त सभु मरी विया। मोखी तूं पई मर। त शाह साहिबु चवंदो मोखी तुंहिंजा मतारा जो हिकु महिमान आया हुआ, उनखे तो खीर पियारियो, तो मट में तो छा विधो हुनखे ज़हर हिकिड़ो तो ॾिनो हिननि खे जो मरी विया आहिनि। हाणे चवंदो शाह साहिबु तूं मर हाणे, माना हाणे तोखे बि उनजे पोयां वञणु खपे। मतारा मरी विया, मोखी तूं पई मर, संदो ॾोख ॾमर कोन सहंदो उन रे। मोखी खे वठंदासीं त इहो रस्तो जेको इहो वापारी रस्तो आहे। पायलो कोयलो पंहिंजे हिकिड़े नावल में लिखियो आहे त जेके बि बंदरगाह वारा शहर हूंदा आहिनि उते ठग ज़रूरु हूंदा आहिनि। ऐं उते न रुगो ठग हूंदा आहिनि पर उते हिन क़िस्म जा मैखाना खणी अचूं उहे बि हूंदा आहिनि। इन क़िस्म जा मुख़्तलिफ़ अदा जेके आहिनि उहे बि हूंदा आहिनि। उहे सभु शयूं जेके आहिनि उन्हनि शहरनि में हूंदियूं आहिनि जेके वापारी मर्कज़ हूंदा आहिनि या बंदरगाहनि जा शहर हूंदा आहिनि। इन जे करे जो उते दुनिया मां मुख़्तलिफ़ माण्हू ईंदा आहिनि। उन्हनि खे विंदर विरूं जो सामान बि खपे, उन्हनि खे पंहिंजा थक भॼण जा वसीला बि खपनि, उन्हनि खे उहो सभु कुझु खपे जेको ज़नी तौर ते हुननि खे रिलैक्स करे। तंहिंजे करे मोखी ॿ समा ॿ सूमरा ॿ चना ॿ चवाण, मुखी दर महिमान ईंदा हुआ 8 ॼणा। पर ॻाल्हि 8 खां घणी चढ़ियल हुई। हिकिड़ो वापारी गुज़रगाह ते बाक़ाइदे तमामु वॾो जेको सो मधशाला हो, मैखानो हो, जिते
माण्हू ईंदा हुआ, काफ़िलनि जो गुज़रगाह हो। त इहा बि सिंध जो जेको सो बलोचिस्तान सां वेंदे मकरान ताईं या मथे केच ताईं जेको बि वापारु थींदो, इहे वेंदे ईरान जे शहरनि ताईं, खुरासान ताईं जेको सो हितां माण्हू वापारु कंदा। त भिटाई इन्हनि सभिनी पहलुअनि खां लाड़ खे ॻायो ऐं लाड़ जेको आहे सो भिटाई जी शाइरी जो सभिनी खां हावी पहलू आहे। मोखी जी जे लाइ हिकिड़ो साईं जो बैत आहे त वट वट वटीअ में मट मट मंद ॾियो, क़दुरु कैफ़ कलाल जो ॿिया कनि पियो, अचनि दुर्स दुकान ते कंद क़बूल कयो, सुरहा सुर ॾियो चखीन सुरक सैद चए। त मोखी मतारनि जो जेके मज़ारुनि या क़बरुनि उहे बि तव्हांखे कराची वारे इलाइक़े में मिलंदियूं। त उनजो मोखी वटि बि जेको सो लतीफ़ सरकार जो अचणु थींदो, उन्हनि जे मतारनि जो पीअण जो जेको मंज़रु लतीफ़ पंहिंजी शाइरी में चिटियो आहे। असीं जेकॾहिं उहा शाइरी पढ़ूं था, जीअं मूं थोरो अॻु में इहो बैत ॿुधायो तव्हांखे, त तव्हां सम्झंदा त असीं बि उन्हनि मोखी सां गॾु वेठा आहियूं ऐं उन्हनि मतारनि सां गॾु वेठा आहियूं, असीं बि उहो मदु जेको पी रहिया आहियूं। उहो ई हुन जे शाइरी जेका रियलिटी आहे, जेका अचे थी, जंहिं हुनखे आफ़ाक़ी शाइर ऐं आलमी शाइर बनाए छॾियो आहे। सरे की न कयो न, सरो माना शराब, सरे की न कयो न वेण मोखीअ जे मारिया को जो कौल कलाल जो। कलाल चइबो आहे भट्ठी वारे खे, कुंभार खे बि लतीफ़ साईं कलाल चयो आहे। जे कचो घड़ो ठाहियो सोनीअ जो उहो बि कलाल आहे। त शराब ठाहिण वारो जेको भट्ठी वारो, कलाल माना भट्ठी वारो। को जो कौल कलाल जो पिते ते पियोन, तंहिंखां पोइ थियोन मरण मतारनि जो। शाह साहब गडाब खां थींदो मंगे पीरायो, कराची जे कुन ते राति टिकियो। उन ज़माने में कराची सिर्फ़ु कराची जो कुन हुयो, जंहिंजे किनारे मलाहनि जा घर हुआ जेकी मच्छी मारे पेट गुज़र कंदा हुआ। जिते हुन ओभाए मलाह जे 6 पुटनि जो दास्तान ॿुधो, जेकी कराची जे कुन में मांगर मच्छ सां विढ़िया हुआ। बोड़े मलाह जी ज़हानत ऐं बहादुरी जा किसा ॿुधा, जंहिं पंहिंजे भाइरनि जे पलांद में मांगर मच्छ खे मारियो हो। उन किनारे ते रहंदड़ माण्हुनि जी किरत ऐं उन्हनि भाइरनि जी बहादुरी जे किसनि बाबति शाह सुर घातू जा बैत चया, जेकी अॼु बि कराची जे उन्हनि इलाइक़नि में रहंदड़ माण्हुनि खे बरज़बान यादि आहिनि। शाह साहब सुर घातू में जेका तस्वीर कशी कई ऐं मुशाहिदे जी चिटाई कई, उन मां लॻे थो त शाह उन कुन ते रहंदड़ माण्हुनि सां काफ़ी वेझो थी वक़्तु गुज़ारियो, वरना सरासरी हयाती जे समूरनि रुखनि जी ख़ुशबू सां उकारियल बैत नथा चई सघजनि। कराची 1749 ईस्वी धारे वसणु शुरू थियो ऐं काफ़ी ज़माने सां ठठे ज़िले में शामिल रहियो, जंहिं सबबु कराची खे लाड़ जो इलाइक़ो सॾियो वेंदो हुयो। हाणे कराची एतिरी वधी वई आहे जो कराची जे कुन ते पंहिंजी आबादी, तहज़ीब, ज़िंदगी ऐं तारीख़ समेत बेदख़ल करे छॾियो आहे। काल कराची विया घातू करे खूर, माधुर मलाह जा वेठे सारे सूर, मूंखे करे मलूर ओन्हे विया ओहरे। आयन जा लॾो ए पर घातुअड़नि जे, कुन कलाची कोड सुख न सुता कॾहिं। हलिया शेर शिकार ते बदो सामान सभिन, 7 पुट ओबाए मलाह जाऊं सूरे पिया सॾजन। बाचू बाराच गादी रादी चारई जवान चवन, गुल फुल ॿियो हो मोर मंझन। अदा अदा करियो अचो मिड़ई मोर साण मिलन, एड़ा भा दिलदार अखिन ठारे, किन अड़ासन खे विसरन। मोर रहंदो हो म्याण ते यूं छई वञो तड़ मथे तरसन, कम जिनी जो कुंडन सई कार मच्छी जी कन। रछ मच्छी जो मौत जंहिंमें लखे पयूं लगन, कढी आदो कपर ते मच्छी वड़ती वापारिन। रछ में बचा फाथा मच्छ जाऊं जिन जो ताकत 40 हथ चवन। से वढ जी टुक जी व्याम जेके झलियावा झबेरन, सिज लई सांझी थियो मर्द था कुर्ब जूं कचारियूं कन। केॾी महिल बाचू चयो बाराच खे, अदाज बदियूं समुंड में पयूं ॾखिण तरफ़ ॾिसजनि। बाराच चयो बाचूअ खे, अदा घोड़ा बि छुटाइनि तहलीअ खां मूंसे पिया अदन ॾे अचनि। बाचू चयो बाराच खे, अदा बदियूं ओरे पयूं अचनि। बाचू चयो बाराच खे, अदा मर्दन लेखे हिते आहे बंदर से हवा में था मर्द मुझन। सवे वीरू समुंड जूं कुन कड़का कन, केॾी महिल बतियूं वयूं बंद थी मालूम कई मर्दन। इहो मच्छ थो बचा ॻोल्हे थो दर्द में भॼे दुश्मन। ओ कालो का कुन में ई ॿेली कुठावा तंहिंजा कातन। सुर घातू में लतीफ़ सरकार मूं हिकिड़ो आर्टिकल लिखियो, बहरान में छपियो, अज़्म इस्तक़लाल। लतीफ़ साईं जेको
मुरड़े मीर भैर जे हवाले सां इंसान खे पैगाम थो ॾिए इंसान शनासी जे हवाले सां त अज़्म ऐं इस्तक़लाल मोड़े जे तशबीह में तमसील में वॾो कमाल आहे। कंहिं बि शाइर अहिड़े नमूने सां इंसान शनासी में इहो पैगाम न ॾिनो आहे मोड़े जी तमसील में, कंहिं बि तमसील में, या ससुई जे तमसील में जेका मुस्तक़िल मिज़ाजी जेका औरत में हूंदी आहे। इन करे पुछंदा आहिनि त भला औरत खे असांजे सभिनी शाइरनि आशिक़ जे रूप में छो बयानु कयो आहे। जेके बि असांजा बरे सघे जा शाइर आहिनि, लतीफ़ खां वठी कबीर ताईं, असांजे इस्माइली पीरनि जो मूं खे पहिरीं ॿुधायो त आंख लड़ी जोई जोई थाकी, त औरत खे आशिक़ आहे। त लतीफ़ साईं औरत जूं जेके ख़ूबियूं आहिनि त औरत खे आशिक़ छो बनायो आहे, त उन में जेका मुस्तक़िल मिज़ाजी आहे, जेका फ़ैसिले जी क़ुवत आहे, जेका इरादे जी पुख़्तगी आहे, ऐं उनखे लतीफ़ साईं जंहिं नमूने सां बयानु कयो आहे मोड़े जे हवाले सां, ससुई जे हवाले सां, ऐं वरी नूरी जे हवाले सां जेको सब्र ऐं हलीमाई इहे जेके शयूं आहिनि, ऐं वरी बादशाह जंहिं नमूने सां समियन खे घुराए थो ऐं पोइ नूरी साॻियो पंहिंजो उहा ई निमाणाई सां उहो ई पंहिंजो अबाणको वेस करे वेही थी। त इहो लतीफ़ साईं जो सॼो मुशाहिदो हो। घातू सुर ते जेकॾहिं पाण मुतालो कंदासीं, नज़र विझंदासीं या उनजो पस मंज़र ॾिसंदासीं त उन में जेको आहे सो हिकिड़ो वॾो मांगर मछ कलाची जेको उन में हो, जेको मोरड़े जे छहनि भाइरनि खे गिड़काए वियो। मोरड़ो हिकिड़ो टंग खां मंडो ऐं जॾो माज़ूर हो, ऐं रवायत आहे त उहो हुनजी जेका हुकूमत हुई उहा हुई दलू राय बादशाह जी। हू उनजे राज में रहंदो हो ऐं मोरड़ो जेको आहे सो हिरफती ऐं ॼाणू माण्हू हो। उनखे दलू राय बादशाह खे चयो त मूंखे हिकिड़ो अहिड़ो लोही पिंजरो ठाराए ॾे त आउं पंहिंजे भाइरनि जो जेको आहे सो पलांद वठां। पोइ उनखे दलू राय बादशाह जेको आहे सो लोही पिंजरो ठाराए ॾिनूं, जंहिंजे सिलसिले सां हू घिड़ी वियो कलाची जे कुन में ऐं उन मांगर मछ खे मारे ऐं छहनि पंहिंजे भाउरनि जा लाश उनजे पेट मां कढियईं। घातू सुर जो बैत आहे उहो आहे त गंघरिया घण ॼाण, वॾा ॼाणू ऐं ॾाहा ऐं जेके आहिनि से वॾा जराह जेके माण्हू हुआ उहे बि गंघर में पई विया, परेशान थी पिया ऐं उन्हनि जे मांगर मछ जी राहनि रमज़नि खे सम्झी उनखे ज़ेर करे कोन सघिया। पर मोरड़ो उन्हनि जो हिकिड़ो अभरड़ो जॾड़ो मंडो उनखे वञी फ़तेह कयो, वञी उनखे ज़ेर कयो। गंघरिया घण ॼाण मूढ़ी मत मुहाईं, विया गॾिजी वीर में पिया मोह मेहरान, अॻियां पोयां टाण विया वेचारनि विसरी। घातू घर न आया, घातू घर न आया, घातू घर न आया, घातू घर न आया। जेकस झलिया मच, जेकस झलिया मच, घातू घर न आया, घातू घर न आया, घातू घर न आया, घातू घर न आया। काहे वञो नाखूं करियो बुरे ते बच, काहे वञो नाखूं करियो बुरे ते बच। न काबू बाज़ार में, न का छिलुर छट, अगे न भजन जी हुई जित घणी अखुट।
से पिण पसियो पट माण्हू सभु मोटिया वञनि घाटू भरना आया घाटू भरना आया घाटू भरना आया घाटू भरना यार पेरू पटन ते बचन था हो जिते यार पेरू पटन ते बचन था उतम जमारू हो मयारू जन